नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊँ आहियां अली रज़ा मंगी नज़र वचूं था वक्त जी ख़ास ख़बरुनि ते। सिंध जे 14 ज़िलनि में मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग जो वक़्तु ख़त्म, वोटनि जी ॻणप जारी। 5331 सीटुनि ते 21,298 उम्मीदवार मैदान ते लथल। नौ सौ 46 सीटुनि ते उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका। केतिरनि पोलिंग स्टेशन ते जहिड़ा ॿजड़ा मारिजी विया, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी, केतिरियूं ई गिरफ़्तारियूं, चिकताण वारी सूरतहाल। चिकताण सबबि मुख़्तलिफ़ हंधनि ते पोलिंग कुझु देरि जे लाइ रोकी वई, वोटर्स परेशानीअ खे मुंहुं ॾिनो। सिंध जे कुझु वार्डनि ते बैलेट पेपर्स ते ग़लति उम्मीदवारनि जा नाला शाया थियण ते पोलिंग मुलतवी। पीपल्स पार्टी मकानी चूंडुनि जे पोलिंग जो वक़्तु वधाइण जो मुतालबो करे छॾियो। पीपल्स पार्टी अॻुवाण ताज हैदर जो मौक़िफ़ आहे त गर्मीअ सबबि टर्नआउट घटि रहियो, इन करे 2 कलाक पोलिंग जो वक़्तु वधायो वञे। इलेक्शन कमीशन मीरपुरख़ास ज़िले जे यूनियन काउंसिल 7 जे पोलिंग स्टेशन 9 ते प्रिज़ाइडिंग ऑफिसर खे धमकाइण वारे मामले जो नोटिस वठी छॾियो। MPA हरिराम जे पुट करण हरिराम जी पोलिंग स्टेशन में दाख़िल थियण ते डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर खे बिना देर कार्रवाई जी हिदायत। रिटर्निंग ऑफिसर ऐं डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर खां रिपोर्ट बि तलब। सखर ज़िले में मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग, रोहड़ीअ जे UC 25 लाइ जुड़ियो जागीराणी में PPI PTI कारकुननि में झेड़ो, 1 ॼणो मारिजी वियो, 3 ॼणा ज़ख़्मी। फायरिंग में अब्दुल क़दीर जागीराणी मारिजी वियो, चिकताण वधी वई। कंदरा जे वार्ड नंबर 1 में PPI आज़ाद उम्मीदवार जामिन में झेड़ो, पोलिंग जो अमल रोकियो वियो। बनियाखिल में मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स ते झेड़ा, 17 ॼणा ज़ख़्मी, गिरफ़्तारियूं। UC जुनास जे फरीद मलिक पोलिंग स्टेशन में PPI JUI कारकुननि में झेड़ो, 2 ॼणा ज़ख़्मी। कंदरा जे वार्ड नंबर 11 में आज़ाद उम्मीदवार जे फोत थियण खां पोइ चूंड मुलतवी कई वई। ऐं सागर ज़िले में मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग, टंडवादम जे वार्ड नंबर 13 में 2 सियासी धुरनि में झेड़ो, 1 ॼणो मारिजी वियो। झेड़े दौरान PTI उम्मीदवार ज़फ़र गंडापुर जो भाउ कैसर मारिजी वियो। टंडवादम वेझो UC मीरसन मरी में पोलिंग स्टेशन ते PPI आज़ाद उम्मीदवारनि जे जामिन में झेड़ो, चिकताण सबबि पोलिंग जो अमल रोकियो वियो। सागर जे यूनियन काउंसिल कोट नवां पोलिंग स्टेशन नंबर 193 ॻोठ पीरबख्श चूंड में GDA ऐं PP कारकुननि में झेड़ो, लठ में सुर लॻण सबबि 7 ॼणा ज़ख़्मी, पोलिंग जो अमल बंदि कयो वियो। सागर जे इलाइक़े रुकन बुरड़ा में पोलिंग स्टेशन ते झेड़ो, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी, पोलिंग बंदि कराई वई। खिपरे जे वार्ड नंबर 9 ते PPI ऐं GDA कारकुननि में झेड़ो, हिक ॿिए मथां लठुनि जो वसकारो, फायरिंग, केतिरनि ई गाॾियुनि जा शीशा बि टोड़िया विया।